अॼुकल्ह जे जदीद सोशल मीडिया जे दौर में ॿारनि जो ताल्लुक़ किताब सां बिल्कुलु टुटी वियो आहे। असांजे ॿारनि जो नॉर्मल स्क्रीन टाइम अगरि असां ॾिसूं सोशल मीडिया ते, त उहो 10 खां 12 घंटनि जो हूंदो आहे। इन जे करे असांजा शागिर्द ऐं अक्सर माण्हू जेके आहिनि किताबनि खां परे थी विया आहिनि। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां जैकबाबाद जे गवर्नमेंट गर्ल्स केजी हायर सेकेंडरी स्कूल में, जिते अवामी बुक हाउस तरफ़ां हिकिड़ो इनिशिएटिव वरितो वियो आहे किताबी मेलो लॻाइण जो, ताकी शागिर्दनि जो जेको ताल्लुक़ किताबनि सां टुटी वियो आहे उन ताल्लुक़ खे दुबारा शागिर्दनि सां ॻंढियो वञे। इन बारे में वधीक हिते जेके शागिर्दियाणियूं ऐं असातिज़ा मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, त वधीक उन्हनि जा इन बुक फेयर जे बारे में छा तासुरात आहिनि। सर, असां तव्हां चैनल जा ऐं अवामी बुक स्टोर वारनि ॿिन्हिनि जा थोराइता आहियूं त इन्हनि इहो इनिशिएटिव हिते वरितो, त इन्हनि जी वजह सां ॿारनि जो रुझान वधे थो बुक रीडिंग जी तरफ़ां। हिननि में हिते काफ़ी मुख़्तलिफ़ क़िस्म जा बुक्स असांखे मिलनि था, जिन में सिंधी लिटरेचर, उर्दू लिटरेचर ऐं इंग्लिश लिटरेचर ऐं ॿिया खोड़ ई सब्जेक्टिव बुक्स बि आहिनि हिते मौजूदु, जंहिंजी वजह खां ॿार जेको आहिनि हिन में इंट्रस्ट वठनि था। न सिर्फ़ु ॿार बल्कि असां टीचर्स बि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं नॉवेल्स ऐं जेको आहे लिटरेचर जी किताब्स खे जेको आहे हितां ख़रीद बि कयो आहियूं, ऐं अहिड़ा जेको आहे इनिशिएटिव थींदा रहनि, जंहिंजी वजह खां ॿारनि जो जेको आहे न बुक रीडिंग जी तरफ़ रुझान वधे ऐं उहे हिन स्क्रीन जे दौर मां जेको ॿारनि लाइ ॾाढो नुक़सानदायक आहे, त उन्हनि खां जेको आहे उहे थोरो माने हो थियनि ऐं बुक रीडिंग जी तरफ़ां उनजो रुझान वधे। सभ खां पहिरियों त तव्हांजे चैनल जो असां शुक्रगुज़ार आहियूं, जेका हुननि खे कवरेज ॾिनी आहे, ऐं हिननि अवामी बुक वारनि जो बि त अची हिते मेलो लॻायो अथऊं इहो बुक फेयर जो। इहो तमामु हिकु सुठो जेको आहे त रुझान पैदा थियो आहे ॿारनि में, ऐं मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी मेला हुननि ॾिठा आहिनि। हीअ किताबी मेलो मुंहिंजे ख़्याल में हुननि पंहिंजी जेका न्यू असांजी जनरेशन आहे उन्हनि फस्ट टाइम कंहिं स्कूल में इहो मेलो लॻंदे ॾिठो आहे, जंहिंमें असां ॿियूं शयूं त लिटरेचर शायदि असांखे पंहिंजे जीअं तव्हां चयो त मीडिया जो दौरु आहे उन में मिली वञे थो, पर जीअं हिते रखियलु आहे असांजो सिंधी लिटरेचर, मां सम्झां थी उन्हनि खां असांजी नौजवान नसल ॾाढी परे आहे। असां सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो त मल्हायूं था, पर असां पंहिंजे सिंधी शाइरनि खे या इन्हनि खे नथा सुञाणियूं। त हिते अयाज़ लतीफ़ अली जो किताबु पियल आहे, मामा जुमन दरबदर जो पियल आहे, अब्दुल वाहिद आरिसर जो पियल आहे किताबु। इन्हनि खे ॾिसी इहो ॿारनि में शहूर ज़रूरु पैदा थियो आहे त असां इन्हनि खे पढ़ूं, इन्हनि जा बैत पढ़ूं। मल फ़क़ीर आहे या बैदल मसरूर आहे, इन्हनि खे न सुञाणींदा हुया ॿार शायदि। मां सम्झां थी इन्हनि जे लाइ इहे सभु नयूं शयूं, ऐं उहे इन्हनि शयुनि खे ॾाढे हैरत सां, ऐं जेका कहाणी जा किताब हुया नंढी नंढा लेला चनेसर, मूमल राणो या इहे सभु शयूं, उहे एक्चुअल पुराणियूं उन्हनि में लिखियलूं। त तमामु सुठो हिकिड़ो इहो इनिशिएटिव आहे, ऐं इहो असांजो पंहिंजी गवर्नमेंट खां बि अपील आहे त अहिड़ियूं लाइब्रेरियूं पंहिंजे स्कूलनि में ठारायूं वञनि ऐं रखिया वञनि अहिड़ा बुक्स, छो जो काफ़ी ॿार अहिड़ा आहिनि जेका परचेज़ नथा करे सघनि। ऐं असांजी उन्हनि खां इहा रिक्वेस्ट आहे त कम अज़ कम अहिड़ा बुक असांजे ॿारनि जे लाइ, अहिड़ा लिटरेचर ज़रूरु रखनि जेके उन्हनि जे लाइ अॻिते हली फ़ाइदेमंद साबित। मुंहिंजे ख़्याल में त इहे सभु मौक़ा ऐं बुक फेयर्स वग़ैरह थियणु घुरिजनि, छो जो अॼुकल्ह जी असांजी जेकी जनरेशन आहे न, उहा किताबनि खां तमामु दूरि वञी चुकी आहे। उन्हनि में बुक अवेयरनेस तमामु घटि आहे। सो इहे मौक़ा ॿारनि खे हिकु त किताबनि जे क़रीब करनि था, ऐं ॿियो ॿारनि जे अंदरि किताब ख़रीद करणु, उन्हनि खे पढ़णु, उन्हनि खे ॾिसणु, ऐं तमामु हिकु किताब सां मुहबत करणु सेखारनि था पिया। हिते असां वटि बुक फेयर 3 ॾींहं लॻो आहे, ऐं मां ॾिसां पई की ॿार जेको आहे न बार बार क्लासिस मां निकिरी करे वञनि था ऐं चवनि था की टीचर असां किताब वठी अचूं। ऐं जॾहिं उहे किताब वठी था अचनि त ॾाढा ख़ुशि थी करे असांखे ॾेखारनि था, जो टीचर मां हीअ किताब वरिती आहे, मां हीअ किताब वरिती आहे। मतिलबु आई फील की उन्हनि जे अंदरि किताब जे लाइ स्टिल मोहबत आहे, बसि उन खे उजागर करण जे लाइ, उन खे ॿाहिरि कढण जे लाइ अहिड़ा मौक़ा बार बार अचणु खपनि, त जीअं ॿारनि जी इहा शइ ख़तमु न थी वञे, छो जो इहो असांजे लाइ तमामु वॾो लॉस हूंदो जो अगरि ॿारनि किताबनि खां दूरि थी वञनि था पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, मेरा नाम साहिबा है और मैं गवर्नमेंट केजी हायर सेकेंडरी स्कूल में पढ़ती हूँ। और मुझे बहुत खुशी हुई यहाँ पर जो स्टॉल लगी गई बुक्स की, और इसमें बहुत ही अच्छी इंटरेस्टेड किताबें हैं, बहुत ही दिलचस्प किताबें हैं, और हमें बहुत कुछ जानने को मिला और अच्छी अच्छी बुक मिली हैं। और एक बल्कि आप देख सकते हैं कि मेरे हाथ में भी अभी बुक है, और ये बहुत ही ज़बरदस्त किताब है जो मुझे चाहिए थी, और मुझे यहाँ इस स्टॉल से बड़ी जल्दी से आसानी से मिल गई। जी अस्सलाम वालेकुम। सबसे पहले तो अच्छा, जो ये बुक फेयर लगाया गया है स्कूल्स में, इसका रुझान जो है आस्ते आस्ते बहुत बढ़ रहा है। ठीक है, छोटे शहरों में भी हमें इसको बढ़ाना चाहिए, जैसे बड़े शहरों में भी होता है। इससे ये होता है कि एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटीज़ में बच्चे बहुत ज़्यादा पार्टिसिपेट करें, क्योंकि कोर्स वर्क पढ़ पढ़ के बच्चों का जहन भी जो है वो एक ही लिमिट में होता है, तो उसको थोड़ा सा एक्सटेंड करना चाहिए, एक्स्ट्रा चीज़ों की तरफ भी लाना चाहिए। गेम्स हो गई, जैसे ये भी एक
तरीके की एक्स्ट्रा एक्टिविटीज़ हैं जिसमें बच्चे दूसरी बुक्स पढ़ें, स्टोरी बुक्स हैं, यहाँ पे लिटरेचर है, बहुत अच्छी नॉवेल्स हैं, उन चीज़ों में भी जो है पार्टिसिपेट करना चाहिए, तो बहुत अच्छा है। असांखे इहो चवणु आहे त असांखे किताबूं ॾाढियूं सुठियूं लॻियूं, असां पढ़ियूंसीं, असांखे ॾाढियूं सुठियूं लॻियूं, हिन में तमामु सुठियूं सुठियूं मालूमात हुयूं। हिते मौजूदु ॿारनि ऐं असातिज़ा जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो ही चवणु आहे, शागिर्दनि जो ही चवणु आहे जेके हिते आया ऐं TCF स्कूल खां बि हिते शागिर्द आया, हिते जा मौजूदु जेके शागिर्द हुया उन्हनि बि इहो चयो त ही किताबी मेले जी जेको हिते असांजे स्कूल में लॻायो आहे, इहा तमामु हिकिड़ी सुठी एक्टिविटी आहे। हिते काफ़ी इंफॉर्मेटिव किताबूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं असातिज़ा जो बि ही चवणु हुयो त इन तरह जूं सरगर्मियूं जेके आहिनि उहे शागिर्दनि लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि, छो जेके सोशल मीडिया जे हिन दौर में ॿार किताबनि खां इंतिहाई परे थी विया आहिनि। इन तरह जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे ॿारनि खे वापसि किताबनि पढ़ण वारे ट्रैक ते जेका उहे आणे सघनि थियूं। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरेव, जैकब न्यूज़, जैकबाबाद।